गाज़ी अहमद शहर के शौकत कॉलोनी की रहवासी हाजी वलद मिठल ओथे बड़ो तालका प्रेस क्लब पहुंची पंहिंजे बिरादरी के माण्हुनि जे ज़ुल्म ऐं भेण खे गुम करण खिलाफ़ एहतजाज कयो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ग़ुलाम नबी ओथे बड़ो 10 साल अॻु मुंहिंजी नौजवान 27 साल भेण फरज़ाना सां निकाह कयो हो ऐं कुछ टाइम खां पोइ उन मथां मुसलसल तशद्दुद कंदो हो ऐं मूंसां बि खेसि मिलण न ॾिनो वेंदो हो। हिन चयो त 2016 खां मुंहिंजी भेण खे गुम कयो वियो आहे जंहिंजो अॼु ताईं को बि ॾस पतो न आहे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त मूं सेशन कोर्ट नवाब शाह में जवाबदारनि खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई जंहिं ते पुलिस 3 ॼणनि रमज़ान होते पोडो उर्स होते पोडो ऐं लखमीर होते पोडो खे दौलतपुर पुलिस गिरफ़्तार कयो हो ऐं कुछ कलाकनि बाद बासर मोहम्मद मिठल डायरी हसन शाहजहानिया जी मुदाख़लत करण ते छॾे ॾिनो आहे। हिन चयो त जवाबदारनि खे बासर धुरनि जी पुठभराई हासिल आहे। हिन चयो त जवाबदारनि ग़ुलाम नबी होते पोडो रमज़ान होते पोडो भूरो सदाम नादर भाऊ अज़ीम होते पोडो ऐं ॿियनि मां मूंखे जान जो ख़तरो आहे। जो त मूंखे ख़दशो आहे त मुंहिंजी भेण खे ग़ुलाम नबी होते पोडो ऐं ॿियनि जवाबदारनि गॾिजी मारे हुनजो लाश गुम करे छॾियो आहे। हिन वज़ीर आला सिंध आई जी सिंध पुलिस नवाब शाह ऐं ॿियनि वस वारनि खे मुतालबो कयो त घुर कई त जवाबदारनि खिलाफ़ क़ानूनी क़दम खणी खेनि गिरफ़्तार करे मुंहिंजी भेण खे ज़ाहिर करे कोर्ट में पेश कयो वञे।